बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम या अली मदद। जीअं त अॼु असां जो टॉपिक आहे पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो नंढपिण। अचो त शुरू कयूं था त पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नंढपिण में छा छा कयो, छा छा ॾिठो, छा छा सहियो। पैगम्बर इस्लाम ख़ातिम अल नबी रहमतुल्लाह आलमीन हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिन हज़रत अब्दुल्लाह हकीकत में निहायत परकशिश शख्सियत हुआ। दुनिया जे तमाम नामवर शख्सियतुनि में को बि अहिड़ो शख़्स थी न गुज़रियो आहे जंहिं नंढपिण ऐं जवानीअ में अहिड़ा मुख़्तलिफ़ ॾुख ऐं सदमा सठा हुजनि। जहिड़ी तरह पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी नंढपिण ऐं जवानीअ में तकलीफ़ूं, परेशानियूं ऐं ॾुख बर्दाश्त कया ऐं सदमा सठा आहिनि। जॾहिं पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत थी त संदसि वालिद साहब वफ़ात करे चुको हो। जेतोणीकि पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो तालुक़ कुरैश नाले हिक क़बीले सां हो जेको मके में वॾे एतिराम जी नज़र सां ॾिठो वेंदो हो। पर उन जे बावजूदि संदन वालदा उन ॻाल्हि ते मजबूर हुई त पंहिंजे वालिदैन ऐं अज़ीज़नि ॾांहुं मदीने वञी रहा। उते शायदि उन्हनि जी मदद सां पंहिंजे फ़र्ज़ंद जी परवरिश करे सघां, छो त हज़रत अब्दुल्लाह रज़ियल्लाहु अन्हु जी वफ़ात खां पोइ पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वालिदा वटि का बि माली ताक़त कान रही हुई। पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वालिदा जो नालो हज़रत आमना रज़ियल्लाहु अन्हा हो जेका पंहिंजे यतीम बच्चे समेत अची मदीने पहुती। पंहिंजे मुड़ुस जी वफ़ात जे सदमे, मुफ़लिसी हाल, अकेलाई ऐं ग़म खे मिटाइण ख़ातिर पंहिंजे अज़ीज़नि वटि रिहाइश कयई। इस्लामी तारीख़ लिखंदड़नि मां टिनि शख़्सियतुनि सुयूती, इब्न सईद ऐं हमीदुल्लाह लिखनि था त जॾहिं पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने पहुता त हिकु अहिड़ो वाक़ियो पेश आयो जो पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी बालपण में बिल्कुलु नओं हो। उहो वाक़ियो हिन रीति हुयो त मदीने पहुचण खां पोइ पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरियों दफ़ो पाणीअ जे हिक तलाउ में गिरिया ऐं पहिरियों दफ़ो पंहिंजे बदन खे चइनिनि तरफ़नि खां पाणीअ में ॾिठाऊं, छो जो मके में पाणी ऐं खाधे पीते जी शयुनि जी क़िलत हुई ऐं न वरी को पाणीअ जो तलाउ मौजूदु हो। ॿार कपिड़ा लाइ तलाउ में गिरी गर्मी सबबि पाण जी थधिकार ऐं ख़ुश्कीअ जे अहसास खां मज़ो माणींदा हुआ। उन्हनि ॾींहंनि में पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि तलाउ में गिरिया, पर ज़िंदगीअ में पहिरियों दफ़ो। हज़रत अब्दुल्लाह जी बीवी हज़रत आमना रज़ियल्लाहु अन्हा जे अज़ीज़नि ऐं रिश्तेदारनि संदसि हर मुमकिन मदद कई, पर अफ़सोस जो हज़रत आमना रज़ियल्लाहु अन्हा मदीने पहुचण बाद बीमार रहण लॻी ऐं जल्दी ई संदसि हालत तमामु बिगड़ी वई। सभिनीनि खे उहो यकीन थी वियो त संदसि बचण महाल आहे। अरब क़ौम में ही रिवाज हुयो त जॾहिं बि कंहिं जे मरण जी घड़ी अनक़रीब ॾिसंदा हुआ त उन जा पंहिंजा अज़ीज़ रिश्तेदार उन वटि अची गॾु थींदा हुआ ऐं मरण वारे सां मुसलसल गुफ़्तगू शुरू कंदा हुआ त आख़िरी घड़ियुनि में हू पाण खे अकेलो महसूसु न करे ऐं न ई वरी ख़ौफ़ज़दा थिए। जेके रिश्तेदार अज़ीज़ हज़रत आमना रज़ियल्लाहु अन्हा जे चौधारी वेठल हुआ से लगातार उन सां ॻाल्हाईंदा रहिया त जीअं हू पाण खे अकेलो महसूसु न करे ऐं ख़ौफ़ज़दा न थिए। हज़रत आमना रज़ियल्लाहु अन्हा बि जेका तमामु अलील हालत में हुई, कंहिं महिल पंहिंजा चप चोरींदे नज़र अची पई। पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं उहो हाल ॾिठो तॾहिं पंहिंजी वालिदा सां ॻाल्हाइण ऐं सॾु करणु शुरू कया, पर ख़ुदा ताला संदन वालिदा खे पाण वटि घुराए वरितो। रूह परवाज़ थियण बाद उहे औरतूं जेके हज़रत आमना रज़ियल्लाहु अन्हा जूं वेझूं रिश्तेदारियूं हुयूं तिन खेसि गुस्ल ॾियारे कफ़न पारायो। पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी वालिदा खे कफ़न पहिरियल ॾिठो। बाद में हज़रत आमना रज़ियल्लाहु अन्हा खे अबवा नाले क़ब्रिस्तान में दफ़न कयो वियो। जज़ीरतुल अरब में उहो रिवाज न हो त मैयत खे कंहिं ठहियल ताबूत में विझी दफ़नायो वञे, छो जो काठ जी तमामु क़िलत हुई ऐं ताबूत ॾाढो महांगो पवंदो हो। हज़रत आमना रज़ियल्लाहु अन्हा खे बि बग़ैर ताबूत जे ई आम माण्हुनि जे जनाज़े तरह दफ़नायो वियो।
पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी सिर ते ही अहिड़ी घड़ी आई जिन खे ॾुखियाए छॾियो। जॾहिं त पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन विलादत खां अॻु में ई संदसि वालिद वफ़ात करे चुको हो ऐं हाणे संदन वालदा जेका संदसि सहारो हुई सा बि 6 सालनि जी उमिरि में जुदा थी वई। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन नंढड़ी उमिरि में वालिदैन खां महरूम थी विया। सारो ॾींहुं अकेलाईअ में गुज़ारण लॻा। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पंहिंजे हम उमिरि वारा ॿार खेनि रांदि रूंद लाइ चवंदा हुआ त उन्हनि खे उहो जवाबु ॾींदा हुआ त मूंखे मुंहिंजे हाल ते छॾे ॾियो, मां तव्हां सां नथो खेॾी सघां। वालिदा जी वफ़ात जे सदमे में पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे एतिरो त उदास करे छॾियो जो खाइण पीअण बि छॾे ॾिनाऊं। बीबी आमना रोज़ी अल्लाह जे रिश्तेदारनि खे शिदत सां उहो अहसासु थींदो वियो त नंढड़ो यतीम हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾींहों ॾींहुं उदास रहण सबबु कमज़ोर थींदो वञे थो। खाधे पीते न खाइण सबबु संदसि सभु रिश्तेदार परेशान थी विया। हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो ॾाॾो हज़रत अब्दुल मुत्तलिब जंहिं जी उमिरि 108 साल थी चुकी हुई, हिन पोड़े जी रिहाइश उन वक़्तु मके में हुई। हज़रत आमना रज़ी अल्लाह अन्हा मरहूम जे रिश्तेदारनि नंढड़ी यतीम हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे मके पंहिंजे पोड़े ॾाॾे हज़रत अब्दुल मुत्तलिब ॾांहुं ॾियारे मोकिलियो। जॾहिं संदसि ॾाॾे पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उदासी ऐं कमज़ोरी हालत ॾिठी त साणसि एतिरो त मोहबत थी वियनि जो पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे दार अल नदूह ॾांहुं बि साण वठी वेंदा हुआ। दार अल नदूह दरअसल मके जे मजलिस शोरिया जो नालो हो। उन मजलिस में सिर्फ़ कुरैश क़बीले जे मर्दनि खे अचण जी इजाज़त हुई। से बि 40 सालनि जी उमिरि खां वॾा मर्द गॾु थींदा हुआ। एतिरी उमिरि लाइ मजलिस शोरीअ जो शर्त हो। उन शर्त जे बावजूदि हज़रत अब्दुल मुत्तलिब पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पाण सां गॾु दारुल नदूह मजलिस शुरवा वठी वियो। मजलिस जे शुरवा पहुचण सां हज़रत अब्दुल मुत्तलिब ते मजलिस जे रुकननि एतिराज़ु कयो त ही नंढड़ो ॿारु वॾनि जी मजलिस में छो वठी आयो आहीं, पर कुझु अरसे खां पोइ सभिनी मजलिस जे रुकननि में पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लाइ दिलि में एतिरी त मोहबत पैदा थी वई जो जॾहिं बि पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे ॾाॾे सां गॾु मजलिस में वेंदा हुआ त कुरैश बुज़ुर्ग ऐं मजलिस जा रुकन सभु मोहबत सां पेश ईंदा हुआ ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तोहफ़ा बि ॾींदा हुआ। पर अफ़सोस जो हज़रत अब्दुल मुत्तलिब बि 2 सालनि गुज़रण बाद 110 सालनि जी उमिरि में वफ़ात करे वियो। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी हिन बुज़ुर्ग जे सहारे खां बि महरूम थी चुका जेको वालिदा जी वफ़ात खां पोइ सहारो बणियो हो। उन वक़्तु पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उमिरि 8 साल हुई। ॾाॾे जी वफ़ात खां पोइ पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे चाचे हज़रत अबू तालिब जे निगरानी में रहिया। हज़रत अबू तालिब पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चाचे जी कनीत हुई। इस्लाम जे अचण खां पहिरियां अरब जा माण्हू धीउ खे पैदा थियण ते सख़्तु नफ़रत कंदा हुआ। एतिरे क़दुरु जो पंहिंजे धीअरुनि खे जीअरे दफ़न करे छॾींदा हुआ त मतां उन्हनि जी परवरिश करणी पवे। धीअरुनि जे पालण जो बोझ उन्हनि अरबनि लाइ शर्मनाक ॻाल्हि हुई। पर जेकॾहिं पुट जी पैदाइश थींदी हुई त बेहद ख़ुशीअ जो इज़हार कंदा हुआ, छो त कंहिं अरब वटि पुट जो पैदा थियणु सरबुलंदी ऐं फ़ुख़्र जी निशानी हुई। एतिरे क़दुरु जो उन जो नालो पंहिंजे नाले जे बदिरां इस्तेमालु कंदा हुआ। उन खे कनीत चयो वञे थो। जहिड़ी तरह अबू तालिब जो असुलु नालो अब्दुल मनाफ हुयो, संदसि हिकु पुटु जंहिंजो नालो तालिब हो, जंहिं जे नाले सां पंहिंजी सुञाणप कराईंदा हुआ। अबू तालिब याने तालिब जो पीउ। तारीख़ी रिवायत मुताबिक़ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॾाॾीअ जो नालो आमिर हुयो ऐं खेसि शीब जे लक़ब सां सॾियो वेंदो हो। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कनीत बि अबू अल क़ासिम हुई। जीअं त पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो क़ासिम नाले हिकु फ़र्ज़ंद हो जेको नंढड़ी उमिरि में वफ़ात करे चुको हो। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चाचो हज़रत अबू तालिब
हिकु मुफ़लिस गरीब हाल ऐं शरीफ़ इंसान हो। हिकु वॾे ख़ानदान जे संभाल मथनि ज़िमे हुई। पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे बालकपण जी संभाल ऐं ज़रूरियात ज़िंदगी पूरी करण जे लाइक़ न हुआ। तंहिं करे पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 8 सालनि जी नंढड़ी उमिरि में ई पंहिंजी ज़िंदगीअ जी बार खणण ख़ातिर महिनत ऐं मज़दूरी करण ते मजबूर थी पिया। जेतोणीकि हज़रत अबू तालिब पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चाचो हो, बज़ाहिर संदन सरपरस्ती कंदो रहियो, पर पंहिंजी वॾे ख़ानदान जी मुआइशी ज़रूरतुनि जे पेश नज़र हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी मदद ऐं आम ज़रूरतूं पूरियूं करे न पए सघियो। न ई कपिड़ा ख़रीद करे ॾेई पए सघियो, न ई नंढड़े यतीम जे पेरनि में का जुती ख़रीद करे ॾेई पए सघियो। उन करे उन नंढड़े उमिरि में पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिथे ॿिया ॿार हर वक़्तु रांदि रूंद में गुज़ारींदा हुआ, पाण मजबूर हुआ त पेट गुज़र ऐं ॿियनि ज़रूरतुनि ख़ातिर सारो ॾींहुं कमकार कनि, ऐं उहो कम बि सख़्तु महिनत वारो। ॿियो त गर्मीअ जी मौसम में अरब जे रेगिस्तान ऐं गरम बयाबाननि में चौपाए माल जे चारण जी संभाल करणु। पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन नंढड़ी उमिरि में जॾहिं संदन 19 जी तस्दीक़ कजे थी त संदन क़ाबिलियत ऐं लियाकत ॾिसी ईअं मालूम थिए थो त पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में पैगंबरनि ऐं नबूवत जी सलाहियत नंढे हूंदे खां ई मौजूदु हुई। उन ज़माने में जॾहिं उन गरम रेगिस्तान में माल चारींदा हुआ त संदन उहा आदत बणिजी वई हुई त हमेशह सोच ऐं फ़िक्र में गुज़ारींदा हुआ, ऐं उहा बयाबान गौर फ़िक्र करण लाइ बहितर जॻह हुयूं। उन्हीअ करे ई दुनिया जा क़दीम ऐं अज़ीम मज़हब बि उन्हनि गरम रेगिस्ताननि ऐं बयाबाननि मां उभिरिया। उन्हनि मज़हबनि खे आणण वारनि माण्हुनि में उहा सलाहियत मौजूदु हुई जो उन्हनि बे इंतिहा वसी ऐं अणखट बयाबाननि में गुज़ारी अल्लाह ऐं उन जी तख़लीक़ ऐं इंसानियत जे बारे में गौर फ़िक्र करे सघनि। जेसीं ताईं कोई आम इंसान जज़ीरतुल अरब या यूरोप जे क़रीब रेगिस्ताननि में कुझु अरसो न गुज़ारींदो, तेसीं ताईं उन्हनि बेपनाह बयाबाननि ऐं रेगिस्ताननि जी ड्रेग या ख़ामोशीअ खे परवड़ न सघंदो त कहिड़े अंदाज़ में उते सोच वीचार जो फ़िक्र पैदा थिए थो ऐं सोचनि में केतिरी क़दरत मज़बूती ज़ोर वठे थी। जीअं त जज़ीरा अल अरब ऐं यूरोप क़रीब जे रेगिस्ताननि जा गुल फुल ॿूटा गाह बि यूरोपी मुल्कनि खां मुख़्तलिफ़ आहिनि। उन्हनि गरम रेगिस्ताननि में अहिड़ो को बि ॿूटो न आहे जेको ख़ुशबूदार न हुजे, पर जज़ीरा अल अरब जे रेगिस्तान जा कंडा जिन खे खार मगीलान चयो वेंदो आहे, उहे बि दिलपसंद ख़ुशबूदार हूंदा हुआ। जेकॾहिं यूरोप जे कोई नंढे में नंढो ॿूटो बग़ैर ख़ुशबू वारो अरब जे रेगिस्तान में लॻाइजे त हिकु ॿिनि नसलनि खां पोइ उन नंढड़े बग़ैर ख़ुशबूदार ॿूटे में ख़ुशबू पैदा थी वेंदी हुई, जेका यूरोप जे हिकु नंढड़ी ॿूटे मां हिकु वॾे वण जी रूप अख्तियार करे सघे थी। जेके माण्हू जज़ीरतुल अरब ऐं यूरोप जे नज़दीक रेगिस्तान में ज़िंदगी बसर कंदा हुआ, जेकॾहिं उहे को बि अक़ीदो अख्तियार कंदा हुआ त उन्हनि में को बि फ़रेब ऐं मुनाफ़िक़त अख्तियार न कंदा हुआ। उन ई अक़ीदे ते मज़बूतीअ सां क़ाइमु रहंदा हुआ ऐं साबित क़दम रहणु पंहिंजो फ़र्ज़ु सम्झंदा हुआ। फ़िरक़ाए बंदियूं उन वक़्तु शुरू थियूं जॾहिं दुनिया जा अज़ीम मज़हब रेगिस्तान खां ॿाहिरि निकिता ऐं अहिड़नि जॻहनि ते पहुची विया जिते रेगिस्तान जो नालो ई न हो। उन वक़्तु जिन माण्हुनि उन मज़हब खे रेगिस्तान में सुञातो ऐं अख्तियार कयो हो, उन्हनि एतिराज़ करणु शुरू कयो ऐं अफ़रा तफ़री फैलिजी वई। माहौल मुंतशिर थी वियो। अहिड़ी तरह यहूदियत, ईसाईयत, मसीहत ऐं इस्लाम में तमामु घणनि फ़र्क़नि जनमु वरितो। बहरहाल पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 8 सालनि जी नंढड़ी उमिरि में ई पंहिंजी ज़रूरतुनि खे पूरो करण लाइ रेगिस्ताननि में माल चारणु शुरू कयो। सुबुह खां शाम ताईं उन्हनि रेगिस्ताननि में अकेले सिर वक़्तु गुज़ारींदा हुआ। घणो वक़्तु आसमान जी ऊचाई ऐं अणखट अफ़क़ ॾांहुं नज़रूं ॼमाए वेही रहंदा हुआ ऐं सिजु लहण खां पहिरियां माल काए वापसि घर ॾांहुं आणींदा हुआ।
ऐं राति गुज़ारण लाइ पंहिंजे चाचे अबू तालिब वटि हलिया वेंदा हुआ। उहा बि हक़ीक़त वाज़े आहे त यतीम ॿारु अकुल ऐं सम्झ में आम ॿारनि खां वधीक हूंदो आहे ऐं हू पेश ईंदड़ ॾुखियनि हालतुनि खे मुंहुं ॾेई वेंदो आहे, छो त हू ॼाणे थो त मूं खे को प्यार ऐं लाड कोन ॾींदड़ कोई न आहे ऐं न ई मुंहिंजे मुंहं तां को मिटी या धूड़ सफ़ा करण वारो आहे, न वरी कोई गोद में विहारे पेशानीअ खे चुमंदो या ईद बरात ते को मूंखे प्यार सां नवां कपिड़ा बि ख़रीद करे ॾींदो। जंहिं ॿार जो 8 सालनि में पीउ ऐं माउ न हुजे ऐं सारो ॾींहुं पंहिंजी ज़रूरतुनि लाइ महिनत ऐं मज़दूरी कंदो रहे, उहो उन हक़ीक़त खे सुहिणे नमूने सम्झी वेंदो त पंहिंजी जान खां वधीक कंहिं ते भरोसो करे ऐं पंहिंजी मुश्किलातुनि जो हल ख़ुदि तलाश करे। पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन नंढड़ी उमिरि में गरम रेगिस्तान में पहिरें उघाड़ो गरम वारीअ में माल चारींदा हुआ। उन्हनि बेपनाह मुश्किलातुनि, अकेलाई ऐं ज़िम्मेवारियुनि पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नंढड़ी उमिरि में अहिड़ो तफ़हम वारो, संजीदा ऐं मज़बूत इरादे वारो बणाए छॾियो जो जॾहिं पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी उमिरि 12 साल थी त संदन चाचे हज़रत अबू तालिब पाण सां गॾु शाम मुल्क ॾांहुं वापारी सफ़र में वठी वञण जो फ़ैसिलो कयो। पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चाचो हज़रत अबू तालिब तिजारत कंदो हो। पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे पाण सां गॾु शाम वठी वियो। शाम जे शहर बसरा जे वेझो उन काफ़िले मंज़िल कई। उते हिकु गिरजाघर इबादतगाह हो। उन गिरजाघर में हिकु पेरिया नाले दानशूर बुज़ुर्ग शख़्स ज़िंदगी बसर कंदो हो। उन वक़्तु उहो बुज़ुर्ग दुनिया जी मसीहत जो वॾे मर्तबे वारो आलिम हो। हिकु अरब सीरत निगार इब्न हिशाम उन बुज़ुर्ग जे बारे में लिखे थो त आम माण्हुनि जे चवण मुताबिक़ बहरिया दरअसल मसीह न हो पर मानवी ज़ाहिद हो। मानवी याने हिकु मानी नाले अहिड़े शख़्स जी पैरवी कंदड़ हो जंहिं सासानीन जे दौर में नबूअत जी दावा कई हुई ऐं सासानी सिलसिले जी बादशाह बैराम अवल उन खे 276 ईस्वीअ में ईरान जे हिकु सूबे खोज़िस्तान जे हिकु शहर जंदी शाहपुर जे दरवाज़े ते सोली चाढ़े छॾियो हो। मानी जंहिं नबूअत जी दावा कई हुई क़दीम ईरान जो मुसवर हो। 216 ईस्वीअ में मशहूर शहर बाबिल जे वेझो हिकु ॻोठ में जंहिंजो नालो मारदेइज़ हो उते पैदा थियो। संदसि पीउ जो नालो बाबिक बिन अबू बुज़राम ऐं माउ जो नालो मरियम हो। हिन जो सिलसिलो निसब मशहूर अशकानी सिलसिले सां मिले थो। मानी रूहानी तबियत बि पाण खे तसवुरु कंदो हो ऐं हिकु तारीख़ रिवायत जे मुताबिक़ हिन शाही ख़ानदान जे हिकु फ़र्द खे जेको ख़तरनाक बीमारी में मुब्तला हो संदसि बीमारीअ जी ख़ात्मे जी दावा कई पर उन में हू कामयाब न थियो। उन ई सबबि वक़्त जे बादशाह बैराम अवल खेसि कुझु अरसो जेल में रखियो। आख़िरकार हिन जो सुर कलम कराए बाक़ी जिस्म खे शहर जे दरवाज़े ते टंगराए छॾियो। इस्लाम जी इब्तिदाई दौर में बि उहो दरवाज़ो बाबे मानीअ जे नाले सां मशहूरु हो। मानी जेको नबूअत जी दावेदार हो, बहरिया बि उन जी पैरवी कंदड़ हो। ही उन ॻाल्हि ते यकीन रखंदा हुआ त ख़ुदा कंहिं ख़ासि उम्मत जे लाइ न आहे पर दुनिया जी सभिनी क़ौमुनि लाइ आहे। हिन दुनिया जी हर क़ौम ख़ुदा जी मख़लूक़ आहे। ख़ुदा जंहिं क़ौम में गिरे उन क़ौम में पैगंबर उन जी ज़बान वारो जेको उन्हनि सां ॻाल्हाए करे सघे मोकिले सघे थो, जेको ख़ुदा जा हुकुम उन्हनि ताईं पहुचाए। ऐं यहूदी या ईसाईनि खे उहो हक़ु नथो पहुचे त हू पाण खे ख़ुदा जे सभिनी क़ौमुनि
खां वधीक वेझो सम्झनि ऐं उहो यहूदियुनि ऐं ईसाइनि जो चवण बि ग़लति आहे त ॿियूं क़ौमूं बि असांजे दीन क़बूल कनि। बहिराई पंहिंजी इबादतगाह खां ॿाहिरि क़दम न रखियो हो, न वरी कंहिं क़ाफ़िले जी माण्हुनि सां कॾहिं ॻाल्हि ॿोल कई हुयईं। बहिरिया हिकु ख़्वाबु ॾिठो हो ऐं जेतिरे क़दुरु हिन पंहिंजे किताबनि ऐं मसीह किताबनि में पढ़ियो हो त हिते हिकु क़ाफ़िलो ईंदो जंहिं क़ाफ़िले में हिकु ॿारु शामिलु हूंदो। उन ॿार जे वण टण बि सलामी कंदा। अरब क़ौम में जेको आख़िरी पैगंबर पैदा थींदो सो उन क़ाफ़िले में शामिलु हूंदो। हीउ पंहिंजे गिरजा घर में मथे वेठो उन इंतज़ार में ज़िंदगी बसर कंदो हो त कॾहिं थो उहो क़ाफ़िलो अचे ऐं उहो ॿारु जेको पैगंबर इस्लाम हूंदो उहो कहिड़ी क़ाफ़िले में शामिलु थी अचे थो जंहिंखे वण बि सलामी कंदा। हिकु ॾींहुं जॾहिं हज़रत अबू तालिब जो क़ाफ़िलो उन गिरजाघर जे नज़दीक पहुतो त उन बेरिया खे कुझु अजीब तासुरात नज़र आया। हिन ॾिठो त वाक़ई हिकु क़ाफ़िलो पहुतो आहे। हीउ गिरजाघर खां हेठि लही क़ाफ़िले वारनि वटि अची पहुतो। ॾिठईं त वाक़ई ई उन क़ाफ़िले में हिकु नंढड़ी उमिरि जो ॿारु आहे। हज़रत अबू तालिब सां मुलाक़ात करे अर्ज़ु कयईं त अवां मुंहिंजी दावत क़बूल फ़रमायो। दावत जी मानी जॾहिं क़ाफ़िले वारनि वटि पहुती त उन्हनि हिकु वण जे हेठां छांव में दावत खाइण जो प्रोग्राम बणायो। सभु क़ाफ़िले वारा जॾहिं वण जे हेठां छांव में गॾु थिया त बेरिया ॾिठो त उहो ॿारु त हिननि सां आहे ई कोन। पुछा कयईं त तव्हां सां हिकु ॿारु हो, उहो केॾांहुं वियो? पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उठनि ऐं सामान जे सार संभाल सां हुआ। उन वक़्तु पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सॾु करायो वियो। पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अची उन्हनि क़ाफ़िले वारनि खां थोरो परे अची उस में वेही रहिया। जंहिं वण जी छांव में क़ाफ़िले वारा वेठा हुआ सा छांव फिरी पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां थी ऐं उहे सभु उस में वेठा रहिया। बहिरिया खे बिल्कुलु यकीन थी वियो त बेशक उहो ई पैगंबर इस्लाम आहे। बहिरिया क़ाफ़िले जे सरदार हज़रत अबू तालिब खां पुछा कई त हीउ ॿारु कंहिं जो पुटु आहे? हज़रत अबू तालिब फ़रमायो त हीउ मुंहिंजो पुटु आहे। बहिरिया चयो त उहो थी ई नथो सघे जो हीउ अव्हां जो पुटु हुजे। तॾहिं हज़रत अबू तालिब फ़रमायो त मुंहिंजो भाइटियो आहे। बहिरिया चयो बिल्कुलु ठीकु। बहिरिया चयो मां अव्हां खे हिकु हक़ीक़त पेश थो करियां त मां घणे अरसे खां हिन क़ाफ़िले जे इंतज़ार में गिरजाघर खां ॿाहिरि न निकितो हुयुमि। अॼु जंहिं हक़ीक़त लाइ मां अव्हां जे आॾो आयो आहियां उहा हक़ीक़त हीअ आहे त हीउ ॿारु यतीम आहे ऐं हीउ अरब में पैगंबर थियण वारो आहे। असांजे किताबनि में मुंहिंजे ख़्वाब जी ताबीर मुताबिक़ सभु निशानियूं मूंखे हिन ॿार में मिली वियूं आहिनि। हिकु निशानी त अरब क़ौम में हिकु ॿारु पैदा थींदो जेको अल्लाह जे तरफ़ां पैगंबर मुक़ररु थियलु हूंदो ऐं उहो अरबी ज़बान में सभिनी माण्हुनि खे अल्लाह जे ॾिनल हिदायत ऐं हुकुम ॿुधाईंदो। अव्हां सभु यहूदी ऐं ईसाई जे दीन मञण ते मजबूर न थियो छो त ख़ातमुल नबी पैगंबर इस्लाम अरब क़ौम में अरबी ज़बान में अल्लाह जूं हिदायतूं ॾियण लाइ पहुची चुको आहे जंहिं जे वण बि सलामी कंदा। बहिरिया वधीक चयो मूं पंहिंजी सारी हक़ीक़त अव्हां जे आॾो पेश कई, तंहिं करे अव्हां महिरबानी फ़रमाए हिन ॿार खे वापसि पंहिंजे घर पहुचायो छो त यहूदी ऐं ईसाइनि खे उहा ख़बर पइजी चुकी आहे त जज़ीरतुल अरब में हिकु ॿारु पैदा थियो आहे जेको ख़ातमुल नबी ऐं पैगंबर इस्लाम आहे। उन करे यहूदी ऐं मसीह संदन दुश्मन आहिनि। तंहिं करे हिन ॿार जी हिफ़ाज़त करियो त जीअं उहे यहूदी या ईसाई कंहिंसि को नुक़सानु न रसाइनि। आख़िरकार उहा ॻाल्हि ॿुधी हज़रत अबू तालिब क़ाफ़िलो मके ॾांहुं वापसि आंदो। हीअ सारी हक़ीक़त हिकु रिवायत तौरु लिखियलु आहे जीअं त इस्लामी तारीख़ जो इब्तिदाई दौरु रिवायतुनि ते ॿधलु आहे। जेकॾहिं असां उन्ही इस्लामी रिवायतुनि खे न मञींदासीं त असांखे इस्लाम जो इब्तिदाई दौरु सम्झ में न ईंदो ऐं न ई वरी कुझु इब्तिदाई दौर लाइ लिखी सघिजे थो। महिरबानी, शुक्रिया, या अली मदद।